तलहार हैदर शाह क़ालोनी जी रहिवासण पंहिंजे प्लाट ते बासर जुरिन पारां कयल कब्ज़े खिलाफ आवामी प्रेस तलहार पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कई। मुंहिंजे प्लाट ते मुंहिंजे पीउ अशरफ चांडियो जी मिली भगत सां कब्ज़ो करायो वियो आहे। बासर मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। खुदारा प्लाट तां कब्ज़ो ख़तमु कराए ॾिनो वञे ऐं तहफ़ुज़ बि ॾियारीनि। रुख़साना चांडियो ज़ाल मुहर्रम शाह हैदर शाह क़ालोनी रहिवासण जूं मदद लाइ दाहूं। तफ़सील मूजिबि गुज़िरियल ॾींहुं हैदर शाह क़ालोनी जी रहिवासण पंहिंजे पीउ अशरफ चांडियो समेत पीउ जी मिली भगत ऐं बच ते पंहिंजे प्लाट ते कब्ज़ा माफ़िया खिलाफ आवामी प्रेस तलहार पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कई। मुझे प्लाट ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि न। मुंहिंजा माइट ॾियनि नथा। पहिरीं मुंहिंजे मारण जे पोयां हुआ मूंखे धमकियूं ॾिनियूं। उन्हनि मूंखे मोचड़ाणी ढोड़ाए कढियो। असीं थाणे ते आयासीं। थाणे वारनि असांजी हिफ़ाज़त कई हुई पर हाणे नथा कनि। अलाए छाजे करे। अच्छा तव्हांजे प्लाट ते कॾहिं कब्ज़ो आहे? मिड़ी 10 ॾींहं पूरा थिया आहिनि कब्ज़ो कयो अथनि। अच्छा तव्हांजे प्लाट ते कब्ज़े में वेठल कहिड़ा माण्हू आहिनि? पहिरीं मुंहिंजा भाउ वेठो यूसफ ऐं बाबा अशरफ वेठो। हाणे उन पाण उथी लुंडनि खे विहारियो अथनि। कब्ज़ो उन्हनि खे ॾिनो अथनि। चई तव्हां वेही रहो। अच्छा तव्हांजो फ़ैसिलो किथे थियो आहे? असांजो फ़ैसिलो मीर टालपुर वटि SHO रखायो। मीर टालपुर राजो MP जो साहब हा हा इहो इन वटि रखायो। SHO पाण रखायो। बाबा बि उते वेठो हथ ॿधी चई आऊं फ़ैसिले में ईंदसि जिते तव्हां फ़ैसिलो कंदा मूंखे क़बूल आहे। अॼु उहो फ़ैसिले ते कोन आया। वरी फ़ैसिलो रखायो अथनि जुमे ते पाण ईंदा ई कोन। लुंडनि खे विहारे छॾियो अथनि। चवंदा असीं वेठल ई कोन आहियूं लुंड वेठा आहिनि। SHO ॿुधे ई कोन थो। हाणे मुंहिंजो इहो मुतालबो आहे मूंखे महिरबानी करे मुंहिंजो प्लाट मूंखे कब्ज़ो ख़ाली कराए ॾियनि। मूंखे